सब ऊपर होवत कृपालु सब ऊपर होवत कृपालु ओ पूरन पूर दया पूरन पूर दया श्री राम। पूरन पूर परमात्मा पूर्ण परमात्मा बहुत सही याद अची विया सदैव संध्या जे वक्त में पूर्ण मदह पूर्ण जो मंत्र पढ़दा गायत्री जो मंत्र भी और ये पूर्ण जो हमेशा कहीं भी समापति माले पूर्ण जो श्लोक पढ़ियो वेंदो फिर साहब चंदा पूरन पूर पाण पूरन आ वरी सब में पूरन थियो पियो आहे काथे ऊणो कोन्हे त आत्मा हिते मथे आहे हिते घटि आहे हिते मथे आहे हिते घटि आहे पूर्ण नख शिख आंगूठे जे न खां थी पेर जे आंगूठे जे न खां मंदी वेंदे चोटी ताईं वारनि ताईं न चयूं चोटी ताईं नख शिख श्री राम परमात्मा पूर्ण आहे वार वार तॾहिं आहे ये उगे तॾहिं थो जॾहिं सता सां उगे थो कढिजे थो वरी उगे थो पूरन पूर रहे दयाल दया जो घर पाण पूर्ण पूर्ण समायो पूर्ण में पूर्ण निपटो वरी पूर्ण में समायो समुद्र में केॾो बि पाणी कढो त बि पूर्ण आहे वरी नदियूं वञी मिलंदियूं त बि पूर्ण आहे कोई वधीक घटि कोन नज़र ईंदो न को वधीक नज़र ईंदो उदाहरण संत ॾींदा आहिनि ते पूर्ण में पूर्ण प्रगट थियो आहे वरी पूर्ण में हले थो वरी पूर्ण में समाइजी वेंदो पूर्ण पूर रहे दयाल और सब ऊपर होवत कृपाल सब जे मथां कृपाल आहे प्रभु कृपाल आहे तॾहिं असां हे आहियूं न बाबा हे सभु हे जेकी बि आहे राम असां आहियूं असां जेके नज़ारा आहिनि हे सभु पूर्ण ई पूर्ण आहे प्रभु दयाल आहे कृपाल आहे हे सभु आनंद वठाए थो ज्ञान जी दृष्टि सां वठे थो और भक्ति जी दृष्टि सां असांखे वठाए भक्ति भेद में थींदी और ज्ञान अभेद में थींदी ज्ञान अभेद मिक्स थी वेंदो त महिमा कंहिंजी कंदो सभु कुझु पाण आहे त महिमा कंहिंजी कंदो ज्ञान अभेद थी वेंदो भक्ति भेद में थींदी साईं तूं मां तुंहिंजो बंदो आहियां हे सभु तुंहिंजो आहे सभु इहो भेद में रस ईंदो भक्ति में रस ईंदो ज्ञान निरस थी वेंदो श्री राम छोजो सचल फ़कीर लिखियो मां फ़कीर न विसारिया पंहिंजे सिंध जा आहियां पाण ला आहियां पर इश्क करियां त अबद सदां इश्क माना भक्ति उपासना श्री राम इश्क करियां त अबद सदां अबद माना बानो अबदुल्लाह अब्दुल्लाह अबदुल्लाह माना अल्लाह जो बानो श्री राम तो इश्क जे कयां थो त बानो थो थी पवां साईं तूं हे मुंहिंजा साईं तूं कहिड़ो प्यार थो अचे रस थो अचे अबद करियां इश्क करियां त अबद सदां तुंहिंजी भक्ति में भेद भक्ति मां थोड़ो अखरनि खे खुलासो कयो पूरन पूर हो रहे दयाल सब ऊपर हो तो कृपाल अपने करे तब जाने आप खुश थियो प्रभु जी वाणी ॿुधी प्रभु रूप आयो तव्हांजी वाणी हले थी कंहिं ॿिए जी हले थी अरे हे नालो तव्हांजे मथां सुञाण ते आहे हे ढोल जे नालो ॿुधी ख़ुशि थोरी थींदो असां ख़ुशि थींदासीं हे पंहिंजी महिमा हले रही आहे कराए रहियो आहे आपने करे तब जाने अपने करते
जाने आप अंतर्यामी रहो व्याप अपने करे तब जाने आप। श्री राम अपने कर्तव्य श्री राम बाबा शरीर जी जेका भी प्रक्रिया है उहा कंहिंखे सिखणी पवंदी आहे छा? ॿाहिरि हलियो घुमियो घुमंदो असां घुमाईंदासीं तॾहिं घुमंदो न त न घुमंदो। ढोर जनावर जो गागो ॼायो बसि तंहिं महिल थियो तंहिं महिल हलणु शुरू कयईं। अरे बाक़ी त थोरी दिनचर्या हलाइण जे लाइ थोरो हे रोज़ी रोटी लाइ, बाक़ी त सॼी प्रक्रिया पंहिंजो पाण प्रक्रिया ॼाणे थो न सभु थी रही आहे। राम थोरो गहरो सम्झी वञो बसि घणो ख़ुलासो बि छा कयूं। अपने कर्तव्य अंतर्यामी उहो ॼाणे थो मुंहिंजो मन छा थो चाहे ओॾे वञे थो, मुंहिंजूं इंद्रियूं छा थी चाहिनि ओॾे वञे थो। उनखे रस वठण जे लाइ इहो को पीउ सेखारींदो आहे पुट त तुंहिंजे अंदरि कहिड़ा ख़्याल उथनि था, तूं काॾे थो वञे उहो वञे थो। अबा काॾे वञ थोरो ॿुधाईंदुसि हेॾे वियुमि हेॾे कंहिं न कंहिं इंद्रिय जी विषय जी वासना ॾे वियो कोई सिखणो पियो या उहा बुख पाण पैदा कयईं, इंद्रियूं पाण पैदा कयईं, उहो रस पाण पैदा कयईं, हुनजो वठण वियो बसि। सुठो हुजे कसो हुजे सत्संग ॾे वियुमि भक्ति ॾे वियुमि आश्रम ॾे वियुमि सत्संग अपने कर्तव्य जाने आप अंतर्यामी रहो व्याप सभिनी में व्यापी रहियो वो अंतर्यामी प्रभु श्री राम प्रतिपाले जीवन बहु भांत प्रतिपाले जीवन बहु भांत पाले थे पृथ्वी सब पैदा उन्हीं कया और पृथ्वी उनकी निगाह है हर एक ने मच्छर डे मुंगण डे केवल डे माकड़ डे हरे राम प्रभु 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 किए सभी के रोजी रसाई पृथ्वी पृथ्वी तुझी छा इच्छा है बस ओॾे ॾिसंदो वेठो आहे आत्मा असांजे ख़्याल खे ॾिसंदी वेठी आहे असां अंतर्यामी आहियूं सभई पाण खे ॾिसूं था अंदरि असांजो छा थो थिए प्रतिपाले जीवन जी प्रतिपालना करे थो बहु भांत अनेक प्रकार सां बहु 84 लख जूणियुनि जा क़िस्म कुल मिलाए न क़िस्म कहिड़ियूं केतिरियूं माकड़ा केतिरा प्रतिपाले जीवन बहु भांत और जो रचियो जेकी जेकी ठाहियो अथई सो तिसे ध्यान ओॾे उन्हनि जो ध्यानु आहे जेकी जेकी रचना कई थे राम। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158
कॾहिं असां हिक ॿिए जा भाती हिक ॿिए खे घनिष्ठ विसारे था वेहूं, प्रभु विसारे काथे था। जो रचियो जेकी जेकी ठाहियूं असां विसारे तरी था वेहूं, जो असां पाण ठाहियो कोन्हे। राम उन ठाहियो, जो रचियो सो तिसे ध्यान। जेको पासो ॿियो माना जो इहो वेंदो, उहो उन खे ध्याए रहियो आहे। उहो ध्याए छा रहियो आहे? उहो अंदरि इच्छाऊं ठाहे रहियो आहे, पर परमात्मा उनखे ॾिसी रहियो आहे त छा थो ख़्यालु करे, उनखे उहो पहुचाईंदो। राम राम ठीकु आहे। त असांजे इच्छा सां कुझु जेकॾहिं न मिलियो आहे, पर जंहिंखे मिलियो आहे उन इच्छा कई आहे, तॾहिं न चए थो मां हे मिलियो आहे, मां हे कयो आहे। हुनजी पहिरीं इच्छा थी तॾहिं उन कमु कयो, उहो मिलियुसि न। सम्झो था? हर शइ माण्हू खे पंहिंजी इच्छा सां मिले थो, ईअं त न आहे, पर हीअं बि त आहे न। त जंहिंखे जेकी मिलियो आहे, मां सोचुमि बाबा हे कमु कयुमि तॾहिं न मिलियो, छा चवंदो मिली वियो? राम धंधो कयां थो, पोइ बाज़ार वधंदी वई, मुनाफ़ो वधंदो वियो, बाज़ार वधंदी वई, कमाईंदो वियो, कीअं काथो खणी त न ईंदो। ॿई थियूं सम्झासीं त जंहिंखे मिलियो त उहो बि सच आहे, तोखे बि मिलंदो। चई जलो मत तुझे बि देखा ख़ुदा, ट्रक जे पोइ लिखियल आहे। पर जंहिंखे मिलियो आहे उन महिल हुनजे ख़्याल करण सां मिलियो आहे, मिलियो आहे चए थो मां कमायो, पर न साईं तोखे बि ॾींदो, तूं पंहिंजो कमु कर। ख्याल थींदो, बुद्धि निश्चय कंदी, चित चिंतन कंदो, शरीर कर्म कंदो, हिकिड़ी तोखे प्राप्त थींदी। राम समझियासीं? अपने कर्तव्य जाने आप अंतर्जामी रहो ॿिया प्रतिपाले जीवन बहु भांत, जो रचियो सो तिसे ध्यान। श्री राम जिस भावे तिस ले मिलाए, जिस भावे तिस ले जिस भावे तिस ले मिलाए, जिस भावे तिस ले मिलाए, भगत करहे हर के गुण गाए, ओ भगत करे हर के गुण गाए, जिस भावे तिस ले जिस भावे जंहिंखे वणेसि थो पाण सां मिलाए थो। पाण सां मिलाइण कहिड़ो? उन जे ख़्याल खे पंहिंजे नाम सां जोड़े थो, बसि इहो मिलाइण। कीअं सम्झ मिलाए थो? कंहिंजे अंदरि न वेठो आहे, केरु मिलियो न पियो आहे, कंहिं सां मिलियो न पियो आहे। राम उन जे ख़्याल खे पाण सां मिलाए थो, तॾहिं चवनि था नानक जान को नज़र करे अमृत नाम आपे दे, बसि इहो मिलाइण अची वियो। हो बि वाणी पंचम पातशाही जी आहे, सुखमनी बि पंचम पातशाही जी आहे। श्री राम जिस भावे तिस लय मिलाए, जंहिंखे मिलाईंदो उनखे छा कराईंदो? भगत कराए हर के गुण, उनखे पंहिंजो भगत बणाईंदो। भगत जो कोई बेख कोन्हे, बसि असां सभु प्रभु जा भगत आहियूं। उहो भॻवान आहे, असां सभु भगत आहियूं। श्री राम भॻवानु हिकिड़ो आहे, भगत अनेक। भॻवानु अनेक ॾींहं आहिनि, भॻवानु हिकिड़ो आहे। आत्मदेव सभिनी जे अंदरि वेठो आहे, हिक ई रूप में
हे अनेक रूप असांजा ठाहिया अथनि। असां कई भगत आहियूं। मां हिकिड़ो मिसाल ॾियां, अहिड़ो इतिहास में हिन महिल ताईं न पढ़ियो वियो आहे त भॻवान जो भगत वञी करे भॻवान जे दरबार में जेका असली हूंदी आहे, का ॿुहारी पातई, कोई छंडकार कई, कोई विञणो लोॾे, कोई जोर ॾिने भॻवान खे, का उनजी शेवा कई, अहिड़ो इतिहास न मिलियो। राम कंहिं प्रकार जी शेवा चइजे त इहे साधना आहे, उते उहा छो मिलंदी, उते छो हूंदी, त कंहिं बि रूप जी शेवा न, उते आनंद ई आनंद। बसि राम हलो आनंद ई आनंद। चङो हे त उते थियो, न करणी पई भगत खे, त भगत खे उते बि उहा शइ न कराए। कीअं न कराए? पर अहिड़ो हिकु मिसाल न आहे, अनेक मिसाल। सोचींदो त हर एक सां लॻी वेंदा, हर एक सां जेके वेठा आहियूं, जेके धार्मिक दुनिया में आहियूं, कोई वंचितनी शइ को रहंदो कोन। मां मथां ॿुधायां थो, अहिड़ा मिसाल भॻवान जा जो उनजे घर में अची उन छा न कार्य कयो आहे। कंहिंजा दस्त मिलिया अथई, कंहिंजा कुझु, पर चतुर्भुजी रूप धारे अचे ईअं त न ईंदो। किस भेस में नारायण मिल जाए, कंहिंमें कोन्हे साईं, कंहिंमें कोन्हे साईं। सभु घटि वसे मेरे साईं, सभु घटि वसे, घटि बोनी ठाहिया वसे बि पाण थो, करता बि मां भोगता बि मां, सुनी सेज न कोई, पर बलहारी उस घटि तो जे घटि प्रगट। बसि उनखे नमस्कार था कयूं जिते प्रगट थियो आहे, पंहिंजी पाण सिफ़त कराए थो। इहो संत बि कहिड़ो कमु कनि था। राम त मुंहिंजा प्यारा, त भॻवान भक्तनि जी छा नथो थी शेवा करे। और मां त प्रभु हिन वाणी में केॾो तखलस ॾेवाईंदा त मां कंहिं भगत जो मिसाल खणा, हिन भगत जी कीअं रक्षा कई, हिन जो कमु कीअं कई, त मां चयो टे शयूं असां हर गृहस्थी खे खपंदियूं आहिनि। कहिड़ियूं? सुख खपे। कीअं सुख खपे? हलो सुख आहे, सुख जो अनुभव कीअं थिए? पदार्थ भोगियूं, मज़ो अचे, असां सुखी थियूं। कीअं सुख? सुख छा खे सम्झो? ऐं सुखी हूंदो त पदार्थ भोगींदो, पर पदार्थ काथों भोगींदो? धन न अथसि। हा हाणे पंहिंजे चाहींदे सुख हुजे, पंहिंजे चाहींदे धन हुजे, कीअं? पंहिंजे चाहींदे मान मिले असांखे, त दुनिया में कमी छो हुजे? त न आहे न बाबा। राम त मां तॾहिं चवंदो आहियां, भई असां कहिड़ी भॻवान जी कथा खणूं, हिन जो कमु कयूं, त हिन संगत जे रूप में, हिन भॻवान जे रूप में हे अची धन ॾियनि था, हे शेवा कनि था, सुख ॾियनि था, हे ई अची मान ॾियनि था, हे ई अची ॿार जसो वञी कंदा। इन खां मथे में भॻवान कहिड़ो ॾिसो? भई चओ, मां ॿियो कहिड़ो पद तव्हांखे मथे ॾियां? चओ त मां त भगत आहियां, भॻवान मां भॻवान आहियां, भुल थी वई। मां भॻवान त हर हिकु ठाराए छॾियो बाबा, मां भगत आहियां। श्री राम भगत जा कार्य भॻवान कंदो। बसि इहो बेस मुंहिंजो हृदय में धारींदो। सचाई आहे, मुंहिंजो कपट थो लॻे। ॿुधी जे तर्क ते मां सॼो ॻाल्हायो त कॾहिं बि हिन ज़बान मां कड़ू कॼी अची वियो, ऐं उन महिल तव्हांजे हृदय खे तकलीफ़ अची वञे त ॾुखियाई थी वई। मां चई सघंदो आहियां, सम्झो कोई हे जीव आहे अल्पज्ञ, हिन त सर्वज्ञता जो ज्ञान थो हले पियो। उन सर्वज्ञता जे ज्ञान में कॾहिं बच्चे खे टाट अची वई, उन दृष्टि सां उन मन खे, न कि तव्हांखे, न कि शरीर खे, न कि फलाणे महिल टीरे महिल खे, तो त इहो कष्ट छो पहुचे? राम मां संत में चवंदो आहियां, तव्हांजो ॿार आहियां, तव्हांजो ॿार आहियां, सभई भॻवान जो ॿार आहियूं, भगत आहियूं त ॿार आहियूं। मुंहिंजा प्यारा, त संत असांजा शांति प्रकाश चवंदा हुआ, मां ईअं कोन चवंदो मां असां जेकी घटि वधि ॻाल्हायोसीं दिलि में न कजो। अरे संत ई घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि छा? हा सचाई, सतपुरुष चवंदा आहिनि, असां जेकी चयोसीं उहो दिलि में रखिजो।
दिल में न कजो ई न चवंदासीं श्री राम हर शइ बेटा दब ॾिबी आहे प्यार कबो पंहिंजे खे न ॿिए सां छा वेंदो व्यवहारिक दृष्टि सां ईअं चइबो न बाबा ॿिए सां छा वञे भलो आहे बुरो आहे श्री राम श्री राम भगत करे हर के गुण गाए जिस भावे तिस लय मिलाए जंहिंखे वण तिस मिलाईंदो उनखे छा कराईंदो भगत करे जेके असां करे रहिया आहियूं असां न सम्झियो प्रभु असां सां न मिलियो आहे आवाज़ नथो अचे असांजे प्रभु जी कृपा न आहे अरे अञा कॾहिं सम्झंदासीं भाई जिस भावे तिस लय मिलाए प्रभु हरि बिन हर कृपा मिले नहीं संता ये तो का छो थी हरि जी कृपा थिया तॾहिं वेठा आहियूं न बाबा हरि असांखे पंहिंजे प्यार सां मिलाए थो वरी पंहिंजा प्यारा प्रभु सां मिलाइनि था रस्तो ॾियनि था भक्ति कराइनि था भगत कराए हर के गुण ॿियो छा करे रहिया आहियूं हिते श्री राम भगत कराए हर के गुण गाए बसि हाणे आख़िरी फ़ैसिलो अचे थो मन मन अंतर विश्वास कर मन अंतर विश्वास कर मन अंतर विश्वास कर माना विश्वास कर माना ओ मन अंतर विश्वास कर माना करनहार नानक को जाना मन अंतर मन माना ख्याल में ख्याल के अंदर असांखे पको हुजे विश्वास कर माना प्रभु के मञो बस उहो ई करे कराए रहियो आहे श्री राम इन अखर ते मञण जे अखर ते मञण खां पोइ ॼाणण मञण खां पोइ ॼाण सेरोतम चंद मूंखे यादि अची वियो प्यारो असांजो केॾो जो हृदय में प्यार हुयो उहो अंतम सांस बि असांजे मथां बीठी थी वियो प्यारे मां असां वेठा आसन सां गॾु शाम जो बाक़ी चवंदा साईं असां संसार जीव छड़ो संतन खे मञियो बसि सभु कुझु थियो सेठ जो एॾो मुतालो हो हर विषय जो ज्ञान हो जिन खे ॼाण हूंदी उत्तम श्री राम उत्तम उत्तम थे उत्तर प्रदेश में उत्तम उत्तम थे दोहरा नहीं हाँ छा था चवनि असां संतन खे मञियोसीं असां सभु कुझु थियो सार तरी चवंदा
मन अंतर विश्वास कर मान्या, यो जो विश्वास हो जो तुम दर्शन थो जॾहिं पक थी वई करणहार नानक एक जानिया, तॾहिं इहा शइ ॼाण पवंदी त करण करण वारो परमात्मा आहे। असांजी पक ई न आहे परमात्मा आहे, जेकी करे रहियो आहे उहो ई करे रहियो आहे, इहा पक ई न आहे। हिते मञण मानो दास, नानक दासन दास, दास जेको मने ऐं मने करे हले उहो दासन दास। श्री राम करणहार नानक हिकु जाना, पोइ उन करणहार खे ठाहींदो रखे, हिक खे ॼाणे वेंदो। कहत कबीर मन मान्या, मन माने तूं हर जाना, मन माने तूं हर जाना। हाँ मन माने लोग न पतिजे, मुंहिंजे मन मनियो आहे, लोगन खे पत न अचे न अचे, जेकी मां चवां थो हरी हे आहे आहे। साहिबनि चयो असांजी मर्ज़ी आहे, न पतिजे तूं क्या कीजे, लोगन खे पत अचे न अचे, उहो पंहिंजे अहंकार में उन्हनि खे पत कीअं ईंदी, मां कयां थो थिए थो, उहो प्रभु नो काथे सम्झे थो। राम बस हिते सां श्री राम जय राम जय जय राम। सखी बाबा सीताराम भूज मिठड़ी माता साहब की सर्व संतन महात्मा की जय, सर्व संतन को